ठुल मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। मीर फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुल में चूंडियल नुमाइंदनि डीसी जिकमाबाद ऐं रोडस खाते जी लापरवाही सबबि ठुल भरिसां ॻोठ जाड़ियूं वटि ठुल जंगल मेन रोड वारी टुटल पुल खे न ठाराइण करे सारियुनि सां भरियल ट्रक भॻल पुल में किरी मुकमल तबाह थी वई, जॾहिं त ड्राइवर ऐं क्लीनर मौजज़ानी तौर ते मौत जे मुंहं खां बची विया ऐं मामूली ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त टुटल पुल सबबि केतिरनि ई हादिसनि में मोटरसाइकिल सवार रश्का ट्रैक्टर मज़दा करण सबबि मासूम ॿार ऐं औरतुनि समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं मुसाफ़िरनि खे पंहिंजे मंज़िलनि ॾांहुं अचण वञण में मुश्किलात सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि रहीस इमदाद अली सूमरो, शहीद शेख दौलत खान ढूल, पंजल खान सरकी, सोबदार सूमरो, उस्ताद खमीसो खान निंदवाणी, उस्ताद नियाज़ुल्लाह शारी, उस्ताद सुमार खान समीजो ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त टुटल पुल खे हिकदमि ठाराए वधंदड़ इंसानी मुसीबतूं ख़तमु कयूं वञनि।